अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर आम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर वेझो सदर जी भटियूं जे रहवासी औरतुनि जो सदर जी भटियूं जे पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज। SSP खैरपुर खां नोटिस वठण जो पिणु मुतालबो। एहतजाज इन जे करे कयो आहे जो राति शायदि असांजे पाड़े में शेख अब्दुल रहमान जी चोरी थी वई आहे। हुन जो चवणु आहे त मुंहिंजे घर में खाद हणी ऐं मतिलबु मुंहिंजा तिर खयां अथनि ऐं हथरादू कुतो आणा आहे, मतिलबु असांजे घर में सुबुह सां अची विहारियो अथनि, जंहिंजे एवज़ में मतिलबु मुंहिंजे पीउ खे ऐं मुंहिंजे भाउ खे पुलिस वठी वई आहे। उनजे बावजूदि असां उन्हनि मालिकनि ॾे विया आहियूं त बाबा असां वेठा आहियूं, अगरि 20 सालनि खां पोइ बि असांखे मतिलबु पवे थो त असां ॾींदासीं। अहिड़ी ॻाल्हि आहे, असां हर नीति में तव्हां सां वेठा आहियूं, असां खां नीति पत वठो, असां तव्हां सां वेठा आहियूं, बाक़ी असां तव्हांजी चोरी न कई आहे। या तव्हां पोइ ते रिकॉर्ड चेक करायो, सॼो शहर सदर जी भटियुनि जो तव्हां कंहिंखां बि पुछा कयो त मुंहिंजो मालिक साहब हारी आहे, सैदनि जी तव्हां सदर जी भटियुनि जे सैदनि जी ज़मीन हारको कंदो आहे, बनी पोखी न आहे उन्हनि जी। बाबा तव्हां कंहिंखां बि पुछा कयो, असांजी अहिड़ी काई शइ न आहे, असांजा न चोर आहिनि न चोरनि जा भाई आहिनि। तव्हां तस्दीक रखो, थाणे त तस्दीक करायो त 30-35 साल थी आहिनि असांखे सदर जी भटियुनि में, त कॾहिं बि असांजी कंहिं बि शइ जी दाह आई आहे या FR NC कटाई आहे कंहिं बि, उहा बि शइ न। उनजे बावजूदि असां हुननि जे घर वियूं त हुननि जी औरतूं मतिलबु ग़लति पियूं ॻाल्हाइनि, घटि वधि ॻाल्हाइनि पियूं। इन जे करे असां एहतजाज कयो आहे त असां सां हक़ इंसाफ़ थिए। मां ऐं मुंहिंजो पीउ दिलमराज जामरी बलोच ऐं मुंहिंजो भाउ दिलदार अली, उन्हनि खे पुलिस वठी वई आहे, चोरी थी आहे शेख अब्दुल रहमान शेख जी। उनजे करे असां उन्हनि जे घर विया आहियूं, थाणे ते विया आहियूं, उनजे बावजूदि बि पुलिस वारनि मुंहिंजे भाउ खे धक हया आहिनि। इन जे करे मां एहतजाज कयो आहे। ऐं मां हाणे बि अपील थी कयां SP खैरपुर मीरस DSP साहब खे, IG सखर सिंध खे त महिरबानी करे मूंसां हक़ इंसाफ़ कयो वञे। तफ़सील खां अॻे आगाह कंदासीं त अहमदपुर लॻ ॻोठ सदर जी भटियूं जे कच्ची आबादी वारे इलाइक़े जे रहवासी औरतुनि रज़िया ख़ातून ऐं संदसि पीरसन मां भागुल ख़ातून जामरी प्रेस क्लब अहमदपुर में अब्दुर्रहमान उन्हड़ थाणे जे पुलिस जे ज़्यादतियुनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कंदे चयो आहे त पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई करे बेगुनाह चोरीअ जे इल्ज़ाम हेठि मुंहिंजे पीउ दिलमराज जामरी ऐं भाउ दिलदार अली जामरीअ खे खंभे खेनि मारकुट करण बदि ॿिन्ही ॼणनि खे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त पाड़े वारनि जी चोरी थियल हुई, जिन खोजी कुता घुराए असांजे घर में हथरादू पुलिस खे चई कुते खे ज़ोरीअ घर में विहारे नाहक चोरीअ जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। ऐं असां पाड़े वारनि खे बार बार चयो आहे त असांखे संदन चोरीअ जे बारे में का बि ॼाण कोन्हे, असां फ़ैसिलो ॻाल्हियूं बि करण लाइ तयारु आहियूं, पर पोइ बि हू कुझु मञण लाइ तयारु न आहिनि। उन मौक़े ते हुननि SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वठी बेगुनाह चोरीअ जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल ॿिन्ही पीउ पुटनि खे आज़ादु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।